नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड में ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े मंगो पीर में 4 ॾींहं अॻु क़त्ल थियल पोरे जे वारसनि जो भरिया रोड रेलवे स्टेशन भरिसां कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज जी अॻवानी अलायार रिंद, मोहम्मद हसन रिंद, सदाम रिंद ऐं ॿिनि चयो त 4 ॾींहं अॻु जवाबदार गुल मोहम्मद रिंद, शौकत रिंद, इम्तियाज़ रिंद ऐं रियाज़ हुसैन रिंद वारा असांजे नौजवान रज़ा मोहम्मद रिंद खे मज़दूरी जे बहाने सां कराची वठी विया। संदुस खे रोटन सां मथो फाड़े घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल करे मंगो पीर जे इलाइक़े में उछलाए विया आहिनि। अहिड़ी इतला असांखे उतां जी पुलिस ॾिनो आहे। एहतजाज कंदड़ चयो त मंगो पीर पुलिस हिकु जवाबदार गुल मोहम्मद रिंद खे गिरफ़्तार कयो, पर ॿिया जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। असांखे क़त्ल करण ऐं केस तां हथ खणण जे लाइ धमकाए रहिया आहिनि। हिननि चयो त कराची में मंगो पीर जी पुलिस बाअसर कातिलनि खे ॻरी रिश्वत वठी केस लोड़ण चाहे थी। हिननि IG सिंध, DIG कराची ॿियनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।